और सभ खां पहिरियां मां इहो चवंदुसि त कल्ह तारीख़ 10/8/2026 ते असांजो भाउ मोहम्मद कालू ख़ासकेली उन जो नंढड़ो इरफ़ान ख़ासकेली जंहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस कई त असांजी जेका आहे घर में घड़ी ज़बरदस्ती चईन हथियारबंदनि सां नामालूम हथियारबंदनि सां घड़ी करे असांजी नंढड़ी भेण ऐं मुंहिंजी वाइफ खे पेट में धक हणी करे अमल ज़ाया थियण जो इंकशाफ़ आहे। उन ॻाल्हि खे आउं क्लियर कंदे चवंदुसि त कल्ह 10/8/2026 ते सुबुह जो 8 बजे बार में वेठो मूंखे पंहिंजे दोस्त शमीर बबर वकील ऐं ग़ुलाम शबीर लुंड ऐं अमीर जमाली असांजो क्लाइंट आया कार ते, जेके मूंखे खणी हितां सीवण असां लिंक रोड तां वञूं पिया। सीवण पहुची करे असां उते जेको आहे जवाबदार अमीर जमाली जी बेल दाख़िल कई आहे। उते मां तक़रीबन 12:30 खां 1 बजे ते मां उते अवेलेबल हुयसि उते एडिशनल कोर्ट में। उन खां पोइ जॾहिं इहो फ़ान दरअसल इन दौरान मूंखे फ़ोन आई त जेका इहा नंढड़ी मुसमात सवेरा जंहिंजी उमिरि अटकल 19 साल आहे उहा निकिती। मूंखे फ़ोन आई कंहिं कोर्ट जे वकील कई त गवाही जेका नंढड़ी आई आहे तव्हांजे नाले पुछा थी करे अदो कामरान। त मां उनखे चयो त मां अदी खे चयो त नंढड़ी खे त मां हिते आयल आहियां कोर्ट एडिशनल में सीवण बेल कराइण। तव्हांखे जेको मौक़फ़ आहे तव्हां कंहिं बि मुंशी सां राब्तो कयो, तव्हां उनखे ॿुधायो, जेको तव्हांजो चवणु हूंदो तव्हांजो मसइलो हल थींदो। त उते जेका इहा नंढड़ी कंहिं मुंशी सां मिली करे उन दरख़्वास्त दाख़िल कई आहे सिंधी में, जेको हींअर मूं वटि अवेलेबल आहे, जंहिंमें नंढड़ी पाण चए थी आऊं मुसम्मात सवेरा दी कालू ख़ान वर्सिस SHO-B सेक्शन दादू कालू ख़ान पुटु आचर ख़ान वेठल आलखाणी गिटी दादू तलका दादू इरफ़ान पुटु कालू ख़ासकेली मंज़ूर पुटु अलहवरायो ख़ासकेली ऐं कामरान पुटु कालू ख़ान ख़ासकेली वेठल काज़ी अहमद दरख़्वास्त बराए सेफ हाउस मोकिलण लाइ अर्ज़ु जेका हिन एप्लीकेशन पंहिंजे सिंधी अखरनि में ॾिनी। उन खां पोइ जेको आहे सेशन साहब इहो ट्रांसफ़र कई असांजो स्पेशल कोर्ट आहे जेंडर बेसिस कोर्ट 4th एडिशनल साहब उन ट्रांसफर। उन खां पोइ इहा नंढड़ी जी बयान थी जंहिंमें नंढड़ी चए थी पाण पंहिंजे स्टेटमेंट कोर्ट में रिकॉर्ड करे थी त माई फादर एंड मैटरनल अंकल गोइंग टू सोलमाइज माई मैरिज विथ माई कंसंट एंड विल ऑन माई फादर एंड मैटरनल अंकल ब्राट ऑन थी शॉपिंग कराइण लाइ बाज़ारि वठी आहे। उतां मां मौक़ो वठी करे जंप आउट करे मां उतां फ़रार थी कोर्ट आई आहियां। हाणे मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां सेफ हाउस वञणु थी चाहियां। ऐं उन खां पोइ हिन पंहिंजे जेका आहिनि जेके हिननि मूं ते इल्ज़ाम आया आहिनि त मुंहिंजे मथां दरअसल नंढड़ी थी चए त आउं हेठि सही कंदड़ अर्ज़दार मुसमात सवेरा कोर्ट सगोरी खे अर्ज़ु थी करियां त नाले मां कानून मां बालिग ऐं कानूनी शहरी आहियां। हिन कोर्ट सगोरी जे हद में रहंदी आहियां जीअं त मुंहिंजो वालिद ऐं ॿिया जेका मुंहिंजो मामो मंज़ूर ऐं मुंहिंजा भाइर जेके मुंहिंजी ज़बरदस्ती शादी मज़र मंज़ूर जी पुट था कराइणु चाहिनि था ऐं मूंखे जानी ऐं माली ख़तरो आहे। मां पाण कोर्ट सगोरी में पेश थी आहियां। इहे एप्लीकेशन जेके मूं वटि हींअर रिकॉर्ड में आहिनि जेके मां हींअर पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारे रहियो आहियां, बाला ऑफिसरनि खे ॿुधाए रहियो आहियां। हे आहे अवेलेबल मटीरियल। बाक़ी अहिड़ो को बि वाक़ियो वग़ैरह न मूं कयो आहे, न वरी कंदो आहे। मूंखे तक़रीबन 2011 खां वठी 2026 15 साल थिया आहिनि मूंखे वकालत कंदे। अहिड़ी का बि एप्लीकेशन या अहिड़ी का दरख़्वास्त मुंहिंजे ख़िलाफ़ु न कॾहिं अॻु में थी, न वरी हिन महिल ते थी आहे। बाक़ी हा, हे जेको मूंखे हिट के पियो वञे दरअसल हे जेका छोकिरी शायदि पंहिंजे कज़न खे पसंदि थी करे, जेको हिन पंहिंजे हिन में बि चयो आहे हिन बयान में आई वांट टू मैरी विथ माई कज़न, क्लियर लिखे थी आहे वांट टू मैरी विथ माई कज़न। भई मां पंहिंजी कज़न सां शादी, उहे जेके आहिनि कज़न मुंहिंजा सोरे जा आहिनि, उन जे करे मूंखे प्रेशराइज़ कयो थो वञे। ॿियो को अहिड़ो को वाक़ियो थियो ई कोन्हे। न न न न दरअसल इहा नॉलेज थोरी घणी हुई त हिन जी ज़बरदस्ती शादी कराइण जी कोशिशि में हुआ। जेके सोरे जा आहिनि जेके हिन जा कज़न आहिनि उन्हनि सां मुंहिंजो जेको आहे फैमिली टर्म्स आहिनि, उन जे करे हिननि सां थोरो मुंहिंजो दुआ सलाम आहे। बाक़ी कुझु ख़ासि न आहे असांजो।